Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. कल 12 बजे जो निकतला अच्छा पाठा मेड़ींदा आहियूं असां जी। हे बि पाठा मेड़ींदो हुयो मां बि मेड़ींदो हुयुमि कल 12 बजे निकितो हितां चए बाबा मां 2-3 मिंट होटल ते वेही पोइ मां वेंदुमि हलियो कम ते मां जो ठीकु आहे हल 12 ताईं इंतज़ारु कयोसीं 9 ताईं तदा ईंदो ॼाण आयो हिन टाइम ताईं कोई अतो पतो न वियो हिकु कबाड़ी ॿ कबाड़ी जेके बि शहर अच्छा में हिते कबाड़ी कीअं ख़बर पई तव्हांखे हाणे हिते ख़बर पई असां नंढड़नि हिननि खे मोकिलियोसीं समझे असां चयोसीं घर कॉल कई त राब्तो कयोसीं हिननि खे चयोसीं जल्दी अचो हीरोनी गंजी में लथा गंजी खां पोइ गायब आहिनि अंदरि तॾा विछा पिया आहिनि हीरोइन जा औज़ार पिया आहिनि अंदरि अच्छा ते हेॾे इन जे करे ई आया त उहो अस्पताल जो टीको हूंदो आहे न किथे गई उहो टीको खणंदा आहिनि असां चयोसीं मथां लालच ते होॾे वियो हुजे कंहिं चौकीदार ॿधी हुनखे मथां विहारियो हुजे तॾहिं हिननि खे मोकिलियोसीं त बाबा हेॾे जांच पड़ताल कयो मथां काथो हुजे नौशरो फिरोज़ खां पोइ सखर में मासूम नीगर मुबैना इज्तिमाही बदफ़ैली बाद क़तल NICD अस्पताल भरिसां हिकु ख़ाली पियल टांकी मां 13 वरनि जी नीगर इंसाफ़ मंगड़ार जो हथ पेर ॿधल ऐं कपिड़नि खां आजी हालत में लाश मिलियो मक़तूल नीगर जे पीउ गुलाम असगर मंगड़ार चयो आहे त आसिफ़ कॉलोनी में रहंदा आहियूं पुटु पाठा मेड़ींदो हो गुज़िरियल ॾींहुं मंझंदि 12 वॻे खां गुम हो अॼु लाश मिलियो आहे पाठा मेड़ींदड़ हिकु नीगर चयो त ॿ हीरोनी हुआ असांखे मारनि पिया माइटनि खे ॿुधायो त उहे हिते आया टांके जे अंदरि तॾा विछल पिया आहिनि ऐं हीरोइनिन जो सामान पियल आहे पुलिस जो चवणु आहे त नीगर जो क़तलु थियो आहे वधीक जांच कई पई वञे हिकु ॾींहुं अॻु नौशरो फिरोज़ में मासूम नीगर ख़मीसो वॻण खे जवाबदारनि इज्तिमाही बदफ़ैली बाद क़तलु कयो हो राजू खनानी में 8 वरनि जे नीगर सां इज्तिमाही बदफ़ैली कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि जो एहतिजाज 22 ॾींहं अॻु 8 वरनि जे नीगर सां ॿिनि जवाबदारनि इज्तिमाही बदफ़ैली कई हुई वाक़े जो केस मुतासिर नीगर जे पीउ जी फ़रियाद ते जवाबदार अली रज़ा ख़ासकली ऐं संतोष मेघवाड़ ते दाख़िल कयो वियो हो पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जवाबदार संतोष कुमार एतिराफ़ कयो आहे त अली रज़ा ख़ासकली ऐं संतोष गॾिजी नीगर सां बदफ़ैली कई गुज़िरियल ॾींहुं बदीन जे सेशन कोर्ट बदीन जवाबदार अली रज़ा ख़ासकली जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करण बाद फ़रार थी वियो हो मुतासिर नीगर जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार अली रज़ा ख़ासकली केस तां हथु खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे डर की भरिसां कारा इल्ज़ाम ठाहियल जवाबदार जर्गे ऐं ॾंढ भरण बाद क़तल ढकण वारे इलाइक़े में जवाबदारनि घर अंदरि घड़ी निंड सुतल नौजवान ज़ाकिर चक खे गोली हणी क़तलु करे छॾियो ना हली आहे लापरवाही आहे राति खोटी तार किरी पई आहे उनखे खणण वारो कोई कोन्हे अंधा आहिनि एसियुनि में पाण सुता पिया आहिनि बिजलियूं हलायूं निंड्रा था कनि ॿी ख़ल्क़ मरे त मरे भली मुंहिंजो हेॾो सारो मुंहिंजो केरु मूंखे बचो वापसि करे ॾे जेकोबाद शहर जे विच रोड ते हेठि लड़कंदड़ 11,000 वोल्टेज जी तार मां करंट लॻण सबबि नौजवान फौत वाक़े जा CCTV फुटेजिस टाइम न्यूज़ हथ करे वरिता ॾिसी सघिजे थो त नौजवान बेकरी तां सामान वठण बाद मोटरसाइकिल ते सवार थिए थो त तार मां करंट लॻण सबबि हेठि किरी पवे थो फौत थी वियल नौजवान असद बंगुलाणी जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले वारसनि जो सिविल अस्पताल ॾो रोड ते लाश रखी धणो वारसनि जो चवणु आहे त सेबको अख़्तियारनि जी नाअहली सबबि नौजवान असद बंगुलाणी फौत थियो आहे चूंडियल नुमाइंदनि ऐं सेबको इंतिज़ामिया ते क़तल जो केस दाख़िल कयो वञे नौजवान असद बंगुलाणी सऊदी अरब में कमाईंदो हो शाहपुर चाकर भरिसां लंघ तां झेड़ो पीउ ऐं पुटु गोलियूं हणी क़तल हिकु ॼणो ज़ख़्मी ॻोठु मुला बेड़ो किरियो में लंघ तां किरिया बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थी पियो फायरिंग में 40 वरनि जो ईसा किरियो तॾहिं ते क़तल ऐं संदसि 18 वरनि जे नौजवान पुटु इमरान ज़ख़्मी थियण बाद अस्पताल में दम ॾेई छॾियो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले धुरनि में छिकताण बरक़रार मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त ईसा किरियो संदसि पुटु इमरान ऐं हबीबुल्ला किरियो ओताक ते वेठा हुआ त 20 खां वधीक हथियारबंदनि हमलो कयो सिक्योरिटी फोर्सिस जो पाक अफ़गान सरहदी इलाइक़े संभाज़ा में क्लियरेंस ऑपरेशन दौरान वधीक 14 खारजी मारिजी विया ISPR मूजिबि 2 ॾींहंनि खां हलंदड़ ऑपरेशन दौरान मारिजी वियल खारजियुनि जो अंगु 47 थी वियो मारिजी वियल खारजियुनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद ते पाक फौज ज़ोब में खारजियुनि जे दाख़िल थियण जी कोशिशि नाकाम बणाईंदे 33 दहशतगर्दनि खे मारे छॾियो हो ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस अफ़गान सरहद ते फितनो पखड़ींदड़ खारजियुनि जी चुरपुर जो पतो लॻायो ऐं फौरी तौरु असराइती कार्रवाई कई 7 खां 8 अगस्त जी राति ज़ोब जे इलाइक़े संभाज़ा में हिंदुस्तानी इंस्पॉसर्ड दहशतगर्दनि जो हिकु वॾो ग्रुप पाक अफ़गान सरहद जे रस्ते दाख़िल थियण जी कोशिशि करे रहियो हो आज़रबाईजान जे सदर अल्लाह मलियूफ ऐं आर्मेनिया जे वज़ीर आज़म नेकोल हुसैनियान व्हाइट हाउस में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी मेज़बानी में तारीख़ी अमन मुआहिदे ते सही करे छॾी डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मुआहिदे जे बारे में घणे अरसे खां इंतज़ारु हो
ॿिन्ही मुल्कनि विच में अहम ट्रांसपोर्ट रस्ता खुली वेंदा ऐं खिते में अमरीकी असर रसूख़ वधी वेंदो। आज़रबाईजान ऐं आर्मेनिया 35 सालनि ताईं जंग विड़ी, हाणे ॿई मुल्क दोस्त आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी आज़रबाईजान ऐं आर्मेनिया विच में मुआदे जी अजां अमरीका जे किरदार जी वाखाण। शहबाज शरीफ़ चयो आहे त सदर ट्रम्प जी क़यादत में ॿिन्ही मुल्कनि खे गॾु विहारियो ऐं अहिड़ो मुआदो मुमकिन बणायो जेको वापार, राबतनि ऐं इलाइक़ाई इंज़माम जा नवां रस्ता खोलींदो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत जिना हाउस अस्करी टावर हमलो ऐं शादमान ताणो साण जे केसनि में PTI अॻुवाण उमर अयूब जी ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। उबूरी ज़मानत जो वक़्तु ख़तमु थियण ते अॼु उमर अयूब अदालत ॾाढो पेश न थियो। वकीलनि तरफ़ां पेशी खां छूट जी दरख़्वास्त दाख़िल कई वई। वकीलनि जो चवणु आहे त उमर अयूब खे अदालत 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। हिफ़ाज़ती ज़मानत जे लाइ पेशावर हाई कोर्ट सां रुजू कयो आहे। हिफ़ाज़ती ज़मानत खां सवाइ अदालत में पेश नथो थी सघे। अदालत चयो त सज़ा मिली आहे त जवाबदार अदालत जे साम्हूं सरेंडर करे। सज़ा मिलियल जवाबदार खे हिफ़ाज़ती राहदारी ज़मानत नाहे मिलंदी। सरेंडर खां अॻु जवाबदार अपील दाख़िल नथो करे सघे। मुशू लाल बेग जूं वॾियूं हूंदियूं आहिनि। इस्लामाबाद मां अली अमीन गंडापुर खे जेको टास्क मिलंदो आहे उहो पूरो कंदो आहे। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿुधाए नथियूं सघजनि। अली अमीन गंडापुर नौकिरी करे रहियो आहे। जंहिं ॾींहुं नौकिरी छॾींदो वॾे वज़ारत ते न हूंदो। KP जे गवर्नर के फैसल करीम कुंडी जा अली अमीन गंडापुर ते तनक़ीदी वार। भिड़शा में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त PTI वारा अदालतुनि खां रिलीफ वठनि, NRO न मिलंदो। ग़लति कमु कंदड़नि खे सज़ा ज़रूरु मिलंदी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह चयो त नंबर प्लेट्स वारो मामिलो वॾो नाहे। हिकु माइंड सेट अवाम विच में टकरा अचे थो। सिंध अमन जी धरती आहे। अजरक असांजी सुञाणप आहे, उहा नंबर प्लेट अॼु जी न आहे, 3 सालनि खां आहे। वावेला कंदड़ MQM बानी जी बाक़ियात आहे। बोरीबंद लाश, भतेखोरी ऐं जानवरनि जूं खलूं खसणु यादि अची रहियो आहे। सिंध हुकूमत उन्हनि जूं बदमाशियूं ख़तमु करे छॾियूं। 100 माण्हू कराची में मरंदा हुआ, छा हाणे तव्हांखे टारगेट किलिंग नज़र अचे पई? KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी ऐं सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटई जी मज़ार ते चादर चढ़े उर्स जे सरकारी तक़रीबुनि जो इफ़्तिताह करे छॾियो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी दंबूरी जे तन ते शाह जो राग ॿुधो। सिंध समेत मुल्क जी कुंड कुड़छ खां हज़ारे पांधेड़ा भिट छाप अची विया। सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम। उर्स जे मौक़े ते सिंध में आम मोकल। DG रेंजर सिंध मेजर जनरल मोहम्मद शमरेज़ चयो आहे त कराची पाकिस्तान जो माशी हब आहे ऐं वापारी बिरादरी जो मुल्की तरक़ी में अहम किरदारु आहे। कराची शहर ख़ासि तौर इंडस्ट्रियल एरियाज़ में सिक्योरिटी खे असराइतो बणाइण पाकिस्तान रेंजर्स जी अवलिन तरजीह आहे। सनअतकारनि ऐं कारोबारी शख़्सियतनि खे बिना डप जे कारोबारी सरगर्मियूं जारी रखणु घुरिजनि। DG रेंजर्स जी बिज़नेस कम्युनिटी जे ख़दशनि खे पुलिस ऐं ॿियनि इदारनि सां गॾिजी हंगामी बुनियादनि ते हल करण जी हिदायत। DG रेंजर्स साइट एसोसिएशन ऑफ इंडस्ट्री कराची जो दौरो करे मेंबर सां मुलाक़ात कई। अमन क़ाइमु करण में कानून लागू कंदड़ इदारनि ऐं ख़ासि तौर रेंजर्स जे किरदार ऐं शहीदनि जी कुर्बानीनि खे भेटा पेश। रेलवे भरिसां प्लाट जे तकरार तां नारी गोलियूं हणी क़तल। ॻोठ अलीदर जलबाणी में औशाक ऐं गुल हसन जलबाणी विच में प्लाट जे मामले तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 21 वरनि जी रमशादी गुल हसन जलबाणी क़तल, लाश अस्पताल मुंतक़िल। वाक़े जो न केस दाख़िल थियो न ई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया। ऐं पहिरीं वनडे मैच में पाकिस्तान वेस्टइंडीज़ खे 5 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। वेस्टइंडीज़ पहिरियां बैटिंग कंदे 280 रन्स ठाहियूं। पाकिस्तान 5 विकेट्स जे नुक़सान ते 49 ओवर में हदफ़ पूरो कयो। हसन नवाज़ खे 63 रन्स जी इनिंग खेॾण ते मैन ऑफ द मैच क़रार ॾिनो वियो।